कुकड़ ऐं उन जे धारण जो शौक़ु। कुकड़नि जे शौक़ीननि जो भले नसुल जे कुकड़नि खे धारण ऐं तयारु करे वॾनि वॾनि मेलनि में वॾियुनि शर्तुनि ते विढ़ाइण संदन शौक़ु रहियो आहे। कुकड़नि जे अहिड़े शौक़ीननि खे खफ़्ती बि चयो वञे थो। खफ़्तीअ जी लुग़वी माना आहे विढ़ाइण लाइ पखी पालींदड़ या सांढींदड़। हूअं बि ॾिठो वञे त मेल खां सवाइ बि कुकड़ असांजे समाजी ऐं मुआशरती ज़िंदगीअ में अहम किरदारु अदा कयो आहे। पुराणे दौर में रोड रस्ता कोन हुआ, बिजली ॻोठनि ताईं अञा कोन पहुती हुई, मस्जिदुनि में लाउड स्पीकर कोन हुआ, मुला जी बांग समूरो ॻोठ ॿुधी कोन थे सघियो, वाचूं ऐं घड़ियाल बि कोन हुआ। वक़्त जी ख़बर सो किथां पवे। स्कूल में मोकल मिलण जो काथो पाछे मां मालूम कयो वेंदो हो। भित जो पाछो फलाणी जाइ ते पहुचंदो त घिंड वॼंदो ऐं मोकल मिलंदी। उन वक़्तु समूरनि उस्तादनि वटि वाचूं बि कोन हूंदियूं हुयूं ऐं न ई वरी स्कूल में घड़ियाल हुआ। वक़्त जी ख़बर किथां पवे। कुड़मी ऐं पोरियत त सुबुह जो तारो ॾिसी ओथप कंदा हुआ, पर मिठी निंड मां उथारण लाइ कुकड़ जा दस अहम हुआ। राति जे 12 खां पोइ 1 वॻे जे विच धारे कुकड़ बांग ॾे त उनखे पहिरियों दस चवनि। वरी असुर वक़्तु 4 वॻे खां 5 वॻे जे विच में कुकड़नि जी बांग खे ॿियो दस चयो वञे थो। ॿिए दस जे ॿुधण सां कुड़मीकारी उथी पवनि। बैलगाॾियूं सामाननि सां भरिजी शहरनि ॾांहुं निकिरियो वञनि। घर धयाणियूं जंड खणी अटे पीअण जी शुरूआति कनि ऐं ॾुध विलोड़ण में लॻी वञनि। टरड़ी कुकड़ 20 खां 30 आना लाहे, असील कुकड़ 8 खां वधीक न लाहींदी। 21 ॾींहं कुकड़ आननि ते आरो कंदी ऐं उन बाद बचा निकिरी ईंदा। आने मां बचो फुटंदो त उनखे चूज़ो चयो वेंदो आहे। 15 ॾींहं खां पोइ वारे बचे खे चूरो या टींडो सॾिजे। उनखां पोइ जीअं वॾो थींदो वेंदो तीअं उनखे पठो सॾिजे। खड़हुन निकिरण वक़्तु उनखे दुदुर चयो वञे थो। जॾहिं खड़हूं निकिरी ईंदसि त चवंदा खड़ेल। जॾहिं कुकड़ मोट खाए ऐं कुराड़ो थिए त उनखे शीखेर चवनि। ॼमण जे 1 महीने खां पोइ नर खे खंभ न निकिरंदा, वज़न कंदो वेंदो, पर मादीअ खे खंभ निकिरंदा ऐं हूअ वज़न न कंदी। 6 महीननि खां पोइ टरलो कुकड़ बांग ॾींदो आहे ऐं 8 महीननि खां पोइ असील कुकड़ बांग ॾींदो आहे ऐं मादी लॻ खणंदी। कुकड़ खे वेढ़ लाइ तयारु करण लाइ पहिरियां उन जी खाद खुराक ऐं डोड़ाइण ॾांहुं वधीक ध्यानु ॾिनो वेंदो आहे। हुनखे ख़ासि क़िस्म जा मसाला बि खाराया वेंदा आहिनि। खेसि रोज़ानो कलाकनि ताईं डोड़ायो वेंदो आहे। ट्रपन ॾियारण जी मश्क कराई वेंदी अथसि। कोसे पाणीअ में कपिड़ो ॿोड़े हिक उज़वे खे सेकियो वेंदो आहे। इहो इन मक़सद लाइ त संदसि उज़वा मज़बूत रहनि ऐं सेको ॾींहं में 2 दफ़ा कयो वेंदो आहे। ही सिख्या 3 हफ़्तनि खां वठी महीनो हलंदी आहे। नए कुकड़ खे मेल जे मैदान में लाहिण खां अॻु उनखे चेक करण लाइ कंहिं ॿिए कुकड़ सां फड़काईंदा आहिनि। छा कंदा जो ॿिन्ही कुकड़नि जूं खड़हूं ॿधी खड़हुनि मथां इगड़ियूं वेड़े छॾींदा, पोइ पाण में विढ़ाईंदा त जीअं हू ज़ख़्मी न थियनि। कुझु वक़्तु फड़काइण खां पोइ कुकड़नि जो दम ॾिसी छॾाए छॾींदा आहिनि। मेल शुरू थियण सां खफ़्ती ॾिसण लाइक़ु हूंदा आहिनि। होॾां कुकड़ पिया मैदान में विढ़ंदा त हेॾां संदन मालिकनि जी हालत इहा हूंदी त संदन हथ ऐं पेर पिया हलंदा ऐं पिया दाहूं कंदा, चवंदा आ पीला, आ जावा, अच अच हणकान। कुकड़नि खे थोरो वक़्तु विढ़ाइण खां पोइ खणी वठंदा आहिनि ऐं कुकड़नि खे फुकारो ॾींदा आहिनि। छा कंदा आहिनि जो वात में पाणी झले फुहारे वांगुरु कुकड़नि जे मुंहं, छातीअ ऐं खड़हुनि ते हणंदा आहिनि। के खफ़्ती कुकड़नि जे मुंहं खे वात में झले थोरो चूसे छॾींदा आहिनि, पोइ कुकड़ जे पुठनि ते वात रखी फूक ॾींदा। उन बाद कुकड़नि जी हिकिड़ी टंग वठी संदन सीने सां लाहे थोरो ज़ोर ॾेई छॾींदा। कुकड़ खे विढ़ाइण खां अॻु में संदसि खड़हुनि खे चाकूअ सां घड़े तेज़ कयो वेंदो आहे। आमतौर ते ॾिठो वियो आहे त बुनियादी खफ़्ती पंहिंजे कुकड़नि जे नसुल खे कंहिं धारे माण्हूअ खे ॾियणु पसंदि नाहिनि कंदा ऐं उन्हनि जो चवणु हूंदो आहे त अचो अव्हां खे कुकड़ कोई खारायूं, लेकिन असां खां नसुल जो बचो न घुरो। हे साईं विलायती आहे, हिन विलायती आहे, हिन जो माना पंजाब माना ॿिजी घुराईंदा आहियूं, पोइ उन्हनि खां बचा धचा वठंदा आहियूं। पोइ हिते सम्झ माना इहे भलनि शौक़ीन ईंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि फलाणे वटि, परे त जतोई वटि वियासीं, अगरि हे नसुल अथसि पोइ कुझु दोस्तनि खे ॾींदा बि आहियूं, वठंदा बि आहियूं। आयो ॻाल्हि सम्झ में। हे साईं असुल मियां वाली क्रास थियल आहे, हुन मां
मुल्ह हिननि जो कंहिंजो 60,000 बि आहे के लख ते बि खपनि था, जेके वरी अञा मशहूरु थींदा जेके 5 लख 4 लख विढ़ंदा पोइ उन्हनि जो 10 लख बि मुल्ह थी थो वञे। हिन खे साईं हर को जेको अॼुकल्ह माना ख़ुशि माण्हू आहे त को पिस्ता बि खाराए थो, को बादामियूं बि खाराए थो, को ग़रीबी तबिके ते पोइ बाजरी आहे गाडर आहे इहो बि हर को खाराए थो। आहे पैसे सां शौक़ु, बीमार थींदो त अन्न घटि खाईंदो, मोड़ मथां कारो कंदो, पोइ हर को अॼु सम्झी थो वञे। पोइ इलाजु स्टोरनि तां दवाऊं डॉक्टरनि खां वठंदा आहियूं, उहो हिननि खे विझंदा आहियूं, खाराईंदा आहियूं, पोइ उहो टाइट थींदा आहिनि।